नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। वहाँ कपरो का खबर ॾिनाणो। कपरो में कुछ ॾींहं अॻु साङेड़ पुलिस पारां ॼाणतो मुक़ाबलो ॼाणाए बेदर्दी सां क़त्ल कयल अली हैदर रونجهو जे खून सां इंसाफ़ जे लाइ SDP पार्टी पारां एहतजाज कयो वियो। इन हवाले सां वधीक तफ़सील लाइ पेश आहे हरेश KBC जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, हिन वक़्त जा मौजूद हैं खिपरे में। अॼु SDP है जेको अॼु खिपरे जे शहीद चौक ते एहतजाज करे रही है। जेको कुछ ॾींहं पहिरीं पुलिस पारां जेको ॼाणतो मुक़ाबलो कयो वियो जंहिंमें अली हैदर रونجهو खे क़त्ल कयो वियो, हिन हवाले खां SDP हुते एहतजाज करे अचो उन्हनि सां ॻाल्हायूं त उन्हनि जो छा चवणु। जेको एहतजाज असांजो पुरमन एहतजाज आहे शहीद अली जे शहादत खां पोइ असांजी जेको जदोजहद जारी आहे ऐं उन खां पोइ सिंध तरक़ी पसंद पार्टी हमेशह हर सिंधी माण्हू दुख में गॾु हुए ऐं उन खां पोइ सिंध तरक़ी पसंद शुरू खां ई अली दर जे मसइले खे खयो आहे। अॼु ताईं सिंध तरक़ी पसंद पार्टी गॾु आहे ऐं असीं पाकिस्तान चीफ पाकिस्तान खां अपील था कयूं त बराए महिरबानी शहीद अली दर जे बेगुनाह खून सां इंसाफ़ कयो वञे। असां इहो सम्झूं था असांखे अदालत ते भरोसो आहे त असां सां इंसाफ़ कंदी, शहीद जे वारसनि सां सिंध जे माण्हुनि सां इंसाफ़ कंदी। बाक़ी हिन हुकूमत में जे ऐं पुलिस मां असां का बि उमेदु नथा सम्झूं, छाकाणि त असांजे पहिरें ॾींहुं इहा ॻाल्हि हुई त अदालती तहक़ीक़ात कराई वञे। छाकाणि त जेकॾहिं अदालती तहक़ीक़ात थिए हा त न रुगो पुलिस जी पटकी धूड़ थी वई आहे, उन्हनि जी टोपी धूड़ थी वई आहे, पर हिते जे काफ़ी भोतारनि जूं टोपियूं धूड़ थी वञा त केरु हिते ॾोह कराइनि था ऐं इन्हनि ॾोहनि जे पोयां कहिड़ा कहिड़ा हथ आहिनि। उन्हनि सभिनीनि तां हू हिकिड़ी चादर जेका चढ़ियल आहे उहा चादर लही वञे हा ऐं उहे नंगा थी पवनि हा। पर खिपरे जे अवाम मुसलसल हिननि दोस्तनि जी शहादत खां पोइ इहो साबित कयो आहे त हिते रुगो वॾेरे शाही जो हुकुम न हलंदो, पर सिंध जा माण्हू खिपरे जा माण्हू पंहिंजा फ़ैसिला पाण बि करे सघंदा। उनजे करे ही मुसलसल उन्हनि ॾींहंनि खां वठी अॼु ॾींहं ताईं जेको एहतजाज थिए पियो, इन में तव्हां ॾिसंदव को बि वॾेरो न आहे, को बि भोतार न आहे, कंहिं बि को पीर जो ख़लीफ़ो न आहे, केर बि को चऊं मुड़ुसु जेके हिते पंहिंजे पाण खे अलाए छा था सम्झनि, उन्हनि मां केर बि न आहे, पर ग़रीब माण्हू आहे। छाकाणि त ही ग़रीब माण्हुनि जा मसाला आहिनि। पार्टी जी तरफ़ खां असां एहतजाज कयो आहे इन जो अली हैदर जे खून सां इंसाफ़ कयो वञे। जेको कोर्ट जो मथां क़त्ल कयो आहे उनखे ख़ुदा उन जो इंसाफ़ ॾियारियो वञे। असांजो शुरू खां सिर्फ़ु हिकिड़ो ई मुतालबो आहे त मक़तूल शहीद अली हैदर रونجهو जे खून सां इंसाफ़ कयो वञे। जेके क़त्ल में मुलवस धुरियूं आहिनि, पोइ SP हुजे, SHO हुजे या अञा बि के ताक़तवर धुरियूं हुजनि, उन्हनि खे कानून जे कटहरे में आंदो वञे ऐं हिन जेका रونجهو फैमिली आहे इन सां इंसाफ़ कयो वञे। हैदर रونجهو खे पुलिस नाहक क़त्ल कयो, उन जे ख़िलाफ़ असीं मुसलसल एहतजाज में तरक़ी पसंद पार्टी तरफ़ां असीं जुडिशनल ऐं जजनि खां असांखे इंसाफ़ जी उमेदु आहे। जी नाज़रीन, हिननि जो चवणु आहे जेसि ताईं असांजे अली हैदर रونجهو जे खून सां इंसाफ़ न थींदो ओसि ताईं असांजो एहतजाज जारी रहंदो। कैमरामैन गुलाम शबीर सां गॾु हरेश KBC अवामी न्यूज़ खिपरो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।